अदा हिकिड़ो मिंट ही तरीक़ो तव्हांजे वॾे कम जो अथव ॾिठो तव्हांखे आम ज़िंदगी वॾो कमु ईंदो जॾहिं बि असां हॉटस्पॉट खोलींदा आहियूं न हॉटस्पॉट त हिकु दोस्त खे ॼण चाहींदा आहियूं ॾह ॿिया दोस्त जेको आहे सो फ्री जी इंटरनेट हलाईंदा आहिनि सम्झो चोरी करे वेंदा आहिनि असांजी इंटरनेट ऐं जल्दी असांजी MB इंटरनेट ख़तमु थी वेंदी आहे। सो हिकु शानदार तरीक़ो अथव जंहिंखे तव्हां चाहींदा सिर्फ़ु उहो इंटरनेट हलाए सघंदो ॿिए कंहिंखे तव्हांजा सिग्नल वाईफाई जा शो ई न थींदा। हिकु सेकेंड में मोबाइल अंदरि इहा सेटिंग अथव बसि तव्हां मथां जेको आहे स्क्रोल करे हेठि इन खां पोइ तव्हां हॉटस्पॉट ऑन कंदा हॉटस्पॉट ऑन करे खां पोइ थोरो लॉन्ग प्रेस कंदा ऐं तुंहिंजी मतिलबु हॉटस्पॉट ते या मतिलबु थोड़ी देरि ताईं दॿाईंदा तव्हां साम्हूं हीअ स्क्रीन अची वेंदी। तव्हांखे हिते हाइड इट्स SSID जो ऑप्शन अचे थो पियो इन खे छड़ो ऑन करे छॾियो ठीकु आहे। सो अगरि तव्हां वटि इहो ऑप्शन न अचे सेट अप पोर्टेबल वारो जेको हॉटस्पॉट वारो ऑप्शन अचे थो इन ते क्लिक कंदा उन खां पोइ जेको आहे ऑप्शन अची वेंदो त हाइड इट्स SSID खे तव्हांखे छड़ो ऑन करे छॾिणो आहे बसि। तव्हांजे मोबाइल अंदरि सिर्फ़ु एतिरी सेटिंग थींदी इन खां पोइ जंहिंखे तव्हां हॉटस्पॉट ॾियणु चाहियो था उनजी मोबाइल खणो ऐं उनजे मथां वाईफाई ऑन कयो वाईफाई ऑन करण खां पोइ उते तव्हांजे मोबाइल जा हिते सिग्नल शो न थींदा भली तव्हांजो हॉटस्पॉट खुलियल आहे त बि तव्हांजा हिते सिग्नल शो न थींदा। कीअं शो इन शो थींदा त हिते त जेको तव्हांखे एड नेटवर्क वारो जेको ऑप्शन ॾेखारे थो पियो इन ते क्लिक कयो इन जॾहिं तव्हां इन ते क्लिक कंदा साम्हूं तव्हांजे साम्हूं हीअ स्क्रीन अची वेंदी। हिते तव्हांखे जेको नेम वारो ऑप्शन आहे परी हिते तव्हांखे तव्हां जेकी तव्हांजे मोबाइल जे अंदरि हॉटस्पॉट जो नालो लिखियलु आहे न जीअं मुंहिंजो अब्दुल लिखियलु आहे त उते तव्हांखे उहो नालो लिखिणो आहे। इन खां पोइ सिक्योरिटी वारी ऑप्शन ते क्लिक करे VPA 2 पर्सनल वारो जेको ऑप्शन आहे सिर्फ़ु इन खे तव्हांखे सिलेक्ट करिणो आहे ठीकु आहे। गौर कजो इन ते इन खां वठो जेको तव्हांजो हॉटस्पॉट जो पासवर्ड आहे तव्हांखे हिते पासवर्ड लॻाए करे बसि सेव करे छॾिणो आहे। हाणे सिर्फ़ु इन मोबाइल ते हॉटस्पॉट हलंदो जेकी वाईफाई तव्हां हिते कनेक्ट थींदी ॿिए कंहिंखे ख़बर बि कोन पवंदी तव्हांजो हॉटस्पॉट खुलियल आहे। सो इहो आहे न शानदार तरीक़ो। इहो शानदार तरीक़ो